नाज़रीन, सूबाई वज़ीर अज़रा पेचूहो पारां सिविल इस्पताल सांघड़ जो दौरो। सूबाई वज़ीर पारां इस्पतालनि जे मुख़्तलिफ़ वार्डनि जो दौरो। इस्पताल में डॉक्टर जी खोट बावजूद मरीज़नि खे बेहतर सहूलियतूं मिलनि पयूं। अज़रा पेचूहो चयो त सिविल इस्पताल में जल्द डॉक्टरनि जी खोट ख़त्म कई वेंदी। कोरोना हुजे या ॿोॾ, डॉक्टर्स ऐं पैरामेडिकल अमले पंहिंजो फ़र्ज़ निभायो। नाज़रीन, सूबाई वज़ीर अज़रा पेचूहो पारां सिविल इस्पताल सांघड़ जो दौरो। सूबाई वज़ीर पारां इस्पतालनि जे मुख़्तलिफ़ वार्डनि जो दौरो। इस्पताल में डॉक्टर जी खोट बावजूद मरीज़नि खे बेहतर सहूलियतूं मिलनि पयूं। अज़रा पेचूहो चयो त सिविल इस्पताल में जल्द डॉक्टरनि जी खोट ख़त्म कई वेंदी। कोरोना हुजे या ॿोॾ, डॉक्टर्स ऐं पैरामेडिकल अमले पंहिंजो फ़र्ज़ निभायो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।